नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस सिर्फ। सिंध जे नए माली साल जे लाइ 14 खरब 77 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई पई वञे। काबीना बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 20% वाध जी मंज़ूरी। पोरियत जो घटि में घटि उजूरो 25,000 रुपया माहवार हूंदो। को बि नओं टैक्स न लॻाइण जो फ़ैसिलो। मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि लाइ 260 अरब ऐं सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 280 अरब रुपया रखिया वेंदा। तालीम, सिहत ऐं ज़राअत खाते जे शोबनि जी बजट में वाध जी तजवीज़। सिहत जे शोबे लाइ 30 अरब, तालीम जे शोबे लाइ 22 अरब रुपया रखण जी तजवीज़। सुप्रीम कोर्ट के हुक्म से कराची शहर के मुख्तलिफ इलाक़नि में हददख़लनि खिलाफ ऑपरेशन जारी। अलादीन पार्क वटि गैर कानूनी शॉपिंग मॉल किराइण लाइ ऑपरेशन। पुलिस ऐं दुकानदारनि में चक्रियूं, ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। पुलिस की लठबाज़ी, मछलियल माण्हुनि जो पथराव, 2 पुलिस एहलकार भी ज़ख़्मी। पुलिस एहतजाज कंदड़ केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। चक्रियुनि सबबि नीपा जोहर वींदड़ रोड ट्रैफिक लाइ बंदि कयो पियो। नैब ऑर्डिनेंस में तरमीम जो शौक़ पूरो करण खां पहिरीं असबंद यार वली केस जो फ़ैसिलो पढ़ी वठो। पाकिस्तान में सभ खां ॾुखियो कमु लुटियल पैसा वापसि वठणु आहे। तनक़ीद असूल सां कई वेंदी त नैब खे सिखण जो मौक़ो मिलंदो। नैब सीड़पकारी में कंहिं बि क़िस्म जी रंडक नाहे विधी। वापारियुनि खे ख़ातिरी करायां थो त नैब जे करे उन्हनि खे परेशानी न थींदी। नैब ऐं करप्शन गॾु नथा हली सघनि। नैब वॾियुनि मुछियुनि ऐं वागुनि खे पकड़ियो आहे। नैब चेयरमैन जस्टिस जावेद इक़बाल जो लाहौर में तक़रीर के खिताब। करप्ट हुकूमत अवाम जे अरबे रुपयनि ते धाड़ो हणण जो मंसूबो जोड़ियो आहे। IMF पघारदार तबके ते 150 अरब रुपयनि जो टैक्स लगायो। पघारदार तबके ते 150 अरब रुपयनि जो टैक्स मंजूर नाहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो होटल मुलाज़िम जे खाधे ते टैक्स लगायो वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस विगे वधीक 59 मरीज़ फोत। हयाती विञाईंदड़ जो अंग 21,782 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 838 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंगु 9,73,027 थी वियो। हेल ताईं कोरोना वायरस के 8,80,316 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतियाब थी चुका। कोरोना वायरस की आकारी शरह 2.39% रही। सिंध सरकार पारा डहर की ऐं खुजदार हादसे के मुतासिरन लाइ मुआवजे जो ऐलान। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चवे थो हादसे के फौतन के वारसनि खे 5-5 लाख रुपया ॾिना वेंदा। हादसे के ज़ख़्मियुनि खे 1-1 लाख रुपया ॾिना वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी खे अवाम जी परेशानियुनि जो एहसास आहे। बहरिया टाउन वाक़े जा 22 खां वधीक केस दाख़िल करण खिलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। अदालत दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। कंहिं बि वाक़े जो 1 खां वधीक केस दाख़िल नथो थी सघे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि वाक़े जी 1 FIR दाख़िल थी सघे थी। बहरिया टाउन केस में 22 FIRs कानून ख़िलाफ़ आहिनि। दरख़्वास्त गुज़ार वकील मोहम्मद ख़ान शेख। सिंध हुकूमत भी कोरोना वैक्सीन न लॻाराईंदड़नि जी मोबाइल फोन सिम बंद करण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त जेको वैक्सीन न लॻाराईंदो उन जी मोबाइल फोन जी सिम बंद कई वेंदी। वैक्सीन सां गॾु एहतियाती उपाउ इख्तियार करणा पवंदा। फाइज़र वैक्सीन परॾे वींदड़नि खे लॻाई पई वञे। हैदराबाद जी सहरिश नगर वेझो नौजवान नारी शाज़िया जमाली गोली लॻण सबबि मारिजी वई। नारी जे वालिद पारां संदसि मुड़ुस ऐं ॾेर ते क़त्ल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच हलंदड़ आहे। फ़िलहाल कुझु बि नथो चई सघिजे।
कराची में यतीम खाने में मासूम वारिसा मुबैना ज्यादती वारो मामलो। गिरफ्तार जवाबदार मेहदी हसन जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत में पेश। अदालत जवाबदार के एक ॾींहुं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻु भराई रिपोर्ट तलब। कंडियार वेझो ॻोठ खमीसो अतार में हतार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं डंडा लॻण सबबि मोहम्मद अमीन अतार क़तल। मारिजी वियल मोहम्मद अमीन अतार जो लाश तालके अस्पताल आंदो वियो। काजी मनवासी नौजवान राशिद अली सियाल और ताणे आवाज़ ते रिगजी मलीर जे इलाइक़े भैंस कॉलोनी मां अगवा। ॾोहारियुनि जो मुगवी जे वारिसनि खे फ़ोन। शिकारपुर मां महीनो अॻु अगवा थी वियल 5 मुगवी बाज़ियाब थींदड़ में सोनारो पवोड़, नजीबुल्ला पठान, इनायतुल्ला पठान, अब्दुल शेख ऐं मांझी शेख शामिल। पुलिस जो चवणु आहे त धाड़ियल मुगवियुनि खे दबाव तहत आज़ादु कयो आहे। लाड़काने भरिसां नीगर शोएब अहमद कल्होड़ो शाख में ॿुॾी फौत थी वियो। धाबे जी भरिसां वाटर बोर्ड जे कैनाल में नीगरी ॿुॾी फौत। बख्तावर भंड पेड़ तिरकड़ सबबि वाटर बोर्ड कैनाल में ॿुॾी फौत थी। सखर में कंडूवान लिंक रोड वटि मुबैना पुलिस मुक़ाबिलो ॾोहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस खे ॾिसी सिधी फायरिंग कई वई। जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो। जवाबदार जी सुञाणप इस्माइल ते घणी तौर थी आहे। दादू में मोरो रोड ते रिक्शा ऐं ट्रॉलर में टक्कर। हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी। पुलिस फौती जे लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो। ठुल बाईपास लॻ तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में वाटोड़ो नींगर असदुल्ला डोल फौत थी वियो।